यार माल घुराई कोने हिन दफ़े ईद खां पोइ माल घुराए पोइ सही घुरायो कोन माल सही धंधो किथां थींदो दुकान भरियल धंधो थींदो न अस्सलाम वालेकुम बाबा छा हाल भाऊ ख़ुशि ख़ैर साहब खुश अलाह कर यार मूंखे चार्जर खपंदो हा टच मोबाइल जो हा आईफोन हूंदी आहे न ॾिठी अथव कॾहिं ज़िंदगी ॿुधी अथव हाँ यार आहे न पाण चार्जर आहे बाक़ी आईफोन चार्जर मूंखे ॾे हिकु नंबर चार्जर मुंहिंजो रहिजी वियो आहे आयो हुउमि सऊदीअ मां होॾे रहिजी वियो चार्जर आहे फोन पैसनि जी परवाह न कजां शइ मूंखे हिकु नंबर ओरिजिनल चार्जर आहे न पाण वटि कोई ते पियान अदा ओरिजिनल चार्जर अथई गारंटी अथई लाइफ टाइम तूं प्यालो करे वञ को मसलो कोन्हे चार्जर ख़राबु कोन थींदो 50 साल माना तूं रिलैक्स थी मर टेंशन ई न वठि तूं इज़राइल जो मार मूंखे मोबाइल सही रहंदी मोबाइल सही रहंदो चार्जर ओके आहे सभु चार्ज वीआईपी कंदो 50 साल जी गारंटी 50 साल 50 साल जी गारंटी फिटंदो त न फिटंदो तूं भली एरियल में धोई चार्जर एरियल में धोई ॿरंदो बि न हाणे गरी त तूं बि साॻी तो अगरि शुगर थी त पर चार्जर कोन करंदो ॾेखारे लीड तू कट हा किथां ओरा खणी तो अचां ओरिजिनल खणी असल में असांजो दुकान वॾो अथई पूरी मार्केट में पूरे दुकाननि में न असां हिन पूरी बाज़ार में सभिनी खां वॾो दुकान असांजो आहे असांजा वॾा भांडा आहिनि असां डायरेक्ट इम्पोर्ट कंदा आहियूं पंहिंजो कंटेनर घुराईंदा आहियूं चाइना मां जापान मां कोरिया मां तॾहिं त मां तव्हां वटि आहियां मां ॾिठमि सभिनी वटि रशी तव्हां वांदा बाज़ार में माशाल्लाह तव्हांजो इम्पोर्टेड माल ॾिठमि मां चयमि भाऊ सुर कंदो तव्हां वटि आईफोन बि आहे न हा ये मोबाइल हे आम यूज़ लाइ आहे बसि हीअं मां सोचां पियो इहो इस्तेमालु कयां पंहिंजे लाइ छो त उहो चार्ज न ई न नंढे भाई खणी आयो कहिड़ी कंपनी आहे ओप्पो आहे ओप्पो अरे त सफ़ा मुंहिंजी ओप्पो मूं वटि बि सफ़ा एक्ज़ैक्टली सेम मोबाइल आहे यकीन कयो हा यकीन कयो पोइ खपाईंदो लाइन यार मेरो कहे छॾी खपाईंदासीं हा सौदो कंदव सौदो कबो घणे में ॾींदे भाऊ तुंहिंजी रेंज खां घणी आहे न तूं ॻाल्हाए त रुपयनि जा तोखे 15,000 रुपया ॾे मोबाइल तूं हाणे हिकिड़ी ॻाल्हि कयां हा 1700 रुपया वठि चरियो या भाउ 15,000 जी मोबाइल या 1700 चा पठाण गांधो वठी या सिंधी आहियां बाबा न ॾींदे 1700 न ॾींदी आख़िरी ॿुधाए आख़िरी हल तूं ग़रीब दोस्त ताईं 10,000 रुपया ॾे मोबाइल खण बसि सोचे यार 10,000 रुपया या दिलि सां हिकिड़ो रेट ॿुधाए सफ़ा आख़िरी हा ॿुधाए यार 3,000 वठि न तुंहिंजी न मुंहिंजी 3,000 फिक्स तूं न ठहंदे भाउ तुंहिंजी मां ॾिठमि तो में उहा दिलि ई न आहे तूं दुकान थो हलाईं तोखे इहा ख़बर न आहे त कहिड़ी शइ केतिरे में वठणी आहे कीअं तूं कारोबार कयो आहे एतिरी उमिरि बाबा अच्छी ॾाढी तो कई किथे मां लाहे छॾी अची ॾाढी शेव करे छॾी ॻाल्हि इहा आहे त मूंखे वठणी कोन्हे मोबाइल ठीकु आहे तोखे खपाइणी कोन्हे लॻे ईअं थो मूंखे खपाइणी आहे मूंखे असल में कुझु पैसनि जी बि ज़रूरत आहे मोबाइल बि नंढे बाजी आहे सॼो ॾींहुं पब जी अलाए छा धूड़ छा कारो मुंहुं लॻो पियो आहे छोरनि खे मां मूंखे खपाए छॾियां वठी मोबाइल पप जी यार मुल्क तबाह करे छॾियो हा बसि तॾहिं त बेज़ारीअ में त इहो मुल्क थो ॾिए छोकिरो लाइ काॾियो चार्जर तुंहिंजो अचे बसि तूं खपाईंदो ई कोन चार्जर ॾियूं था बसि तूं वञ जाए भई छा कयूं हाणे अचण वारो फ़ोन कयांसि फ़ोन घणा ॾींदे भला हल 4,000 ॾे खण यार खण 4,000 ॾे बसि हल मिड़ई छोरनि मां जान छुटे असांजी निभागा सॼो ॾींहुं गेमूं 1000 मथे थो वठी पर पोइ बि चार्जर हा हिकिड़ो मिंट 1 2 3 4 हा 4 पूरा साईं हे 3 4 ठीकु आहे चार्जर हा वठूं था चार्जर यार हे त चार्जर ओरिजिनल आहे 1 नंबर ओरिजिनल न आहे असां सॼी उमिरि धंधो कयो आहे भाई मोबाइल जो चार्जर खणी आया आहियूं वाह अड़िया 1.5 कलाक बाबा मूंखे न खपे इहो चार्जर बाबा इहो चार्जर तव्हां पाण हा तूं वञ ठीकु आहे छो कीले पई थी मां ॾिठमि पए तव्हां चार्जर बि कोन वरितई अड़े तूं ॾिठो कोन मां सौदो कयो थो मैं कहिड़ो मोबाइल वरिती मैं ॾिस सही आहे न इन खां भाऊ हा ओप्पो सफ़ा एक्ज़ैक्टली मुंहिंजी मोबाइल जहिड़ी तुंहिंजी मोबाइल किथे आहे मुंहिंजी मोबाइल यार हिकिड़ो मिंट नंबर मिलायूं हिते ई किथे रखी हुयमि बिज़ी थी वञे अञा बि बिज़ी थी वञे यार तो वटि त कोन्हे कंहिं पाड़े में कंहिं मोबाइल दुकान वारो तो न खणी वियो आहे नंबर ई बिज़ी थो वञे जेॾी महिल मिलायां थो नंबर बिज़ी थो वञे इहो छा हे त साॻी तुंहिंजी मोबाइल आहे हिते छो थी वञे गिंडी
तुंहिंजी मोबाइल तोखे खपाए हलियो आहियां। मुंहिंजी मोबाइल मूंखे खपायो? वॾी ॻाल्हि आहे यार, वॾी ॻाल्हि आहे। तव्हांखे 2 मिंट अकेलो छॾिजे न दुकान ते त तव्हां खां माण्हू ईअं खाई खपाए हलिया वेंदा। पकड़ी त 5000 नुक़सान थियो, माण्हू खपे पकड़ छोरा। ज़ुल्म करे